बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो वीडियो थियण वारो आहे रनी कोट ते। त उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। त इन ते लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। हाणे हलूं था पाण पंहिंजी वीडियो जी तरफ़। रनी कोट जो किलो जाम मशहूर है, ज़िले में आहे। रनी कोट नीरून कोट फौजी इंजीनियरिंग जो शाहूकार किलो आहे। हीउ किलो एतिरो वसी ऐं मेलनि में आहे जो ॾिसण वारनि जूं नज़रूं टोखो खाई वेंदियूं आहिनि। हीउ किलो कंहिं लाॻीची दीवार ते मुश्तमिल न आहे जीअं आम किलो हूंदो आहे। दीवार खे कुझु हिसे ताईं जीअं जो तीअं छॾियो वियो आहे। हीउ किलो तालपुरनि जे दौर में तमीर कयो वियो। कुछ तारीख़दान लिखनि था त रनी कोट कलोड़नि जे दौर में बि मौजूदु हो। शाहपीर गेट मां साबित थिए थो त दीवार मथां दीवार ठाही वई आहे। हिन किले जो मुकमिल घेरो 20 मेल यानी 32 किलोमीटर आहे। हीउ किलो बचा जे हवाले सां ॾाढो अहम आहे। हिन किले जे इंसानी हथनि जी दीवार ठहियल 8 खां 9 किलोमीटर आहे। रनी कोट अंदरि 3 नंढा कोट आहिनि। हिकु मीरी कोट ऐं ॿियो शेर ऐं टियों मोइन कोट। शेर गढ़ को किलो ओलह में कारे जबल जी चोटी 1750 फुटनि जी बुलंदी ते आहे। हिन किले तां रनी कोट जे अंदरे तोड़े ॿाहिरि थींदड़ जुर्बुल ते नज़र रखी सघिजे थी। हिन किले जी अॾावत ते 17 लख रुपया ख़र्चाया। फतनामे जे लिखियल मुताबिक़ हीउ किलो साल 1227 हिजरी खां 1244 हिजरी मुताबिक़ 1812 खां 1825 ईस्वी ताईं जे अरसे में जुड़ी रास जो। W.A. ह्यूज़ पंहिंजे किताब सिंध गज़ीटर में लिखे थो त 1876 ईस्वी में हिन साॻिए बयान जे तस्दीक़ कंदे लिखियो त हीउ किलो ॿिनि अमीरनि तालपुरनि 19वीं सदी जी शुरूआत में ठारायो। स्टेट क्वार्टर मास्टर जनरल ऑफ मुंबई आर्मी जो हवालो ॾिए थो त रनी कोट मीर अकरम अली खान ऐं मीर मुराद अली खान सन 1822 ईस्वी में 12 लख रुपयनि में जोड़ायो। M.H. पंवर त उहो बि लिखियो आहे त 1526 ईस्वी खां 1528 ईस्वी तारे बाबर रनी कोट में अची रहियो। पर चचनामे में लिखियल आहे त असल में रनी कोट ऐं नीरून कोट शाहपीर गेट मां साबित थिए थो त रनी कोट ई नीरून कोट आहे। सो रनी कोट ते मुख़्तलिफ़ तारीख़ूं, मुख़्तलिफ़ हवाला ऐं मुख़्तलिफ़ रवायतूं मिलियूं आहिनि जंहिंमां ख़बर नथी पवे त सही तारीख़ या ग़लति तारीख़ कहिड़ी आहे। सो इहो ख़ुदा जी ज़ात खे इल्मु आहे त असांखे जेका इंटरनेट ऐं किताबनि ज़रिए ॼाण मिली सभु तव्हां दोस्तनि ताईं पहुचाईसीं। त हाणे असांखे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं हिकु दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।